जंगल पहाड़ चवन था नादे अली अली, मुश्किल मुझी हल कजा मुश्किल कुशा अली अली। सिंधी इस्लाही स्टेज ड्रामो कच्चा रिश्ता, डायरेक्टर अभी बोस। नारे हैदरी। अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम अकबर। खुश था ना भा? हाँ। वे 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 यार मुझे अखिर के सदाई तुझे अचण जो ओसीड़ो रहंदो आहे। हिक ॿिए खां एतिरो परे बि न आहियूं वेठा, पर पोइ बि ॿारनि जी शादियुनि थियण खां पोइ तुझे कदमनि ऐं मुंहिंजे घर जी चावट में ॼण त मेलनि जो मुफ़ासिलो थी वियो आहे। सभु ख़ैर त आहे न? हाँ अदा। अदा फ़ासिलो कदमनि सां न ईंदो, फ़ासिलो त सोचनि में अची वेंदो आहे। जॾहिं अंदरि जो इंसानु अकेलो थी पवंदो आहे न त दुनिया ॾाढी अड़ांगी लॻंदी आहे। अदा वक़्तु मूंखे अची अहिड़े मोड़ ते बीहारियो आहे जो हाणे त मूंखे पंहिंजो पाण खां बि लॼ थी अचे। अकबर सालनि जा साल ॿई भाउर पाण में गॾु रहिया हूं, अलाए केतिरियूं गर्मियूं सर्दियूं गॾिजी ॾिठियूं आहिनि, गॾिजी सठियूं आहिनि। तूं मूंखां भले पंहिंजी परेशानी लिकाए, पर तूं उहा अखि नथो लिकाए सघीं जेका सदाई मुंहिंजो सहारो ॻोल्हींदी आहे। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? दादा तव्हांखे त ख़बर आहे त बाज़ार जो हिकिड़ो असूल आहे, उहो रत जे रिश्तनि खे बि नाहे ॾिसनि। अदा कुझु पहिरियों सोट साजिद खां कुझु रक़म वरिती उधारी, दुकान में सामान विझणो हुआ था, पर ॿारनि जी शादी जो प्रोग्राम थी वियो, मूंखां पैसा ख़र्च थी विया। कल्ह सोट साजिद आयो हो दुकान ते, वरी बाज़ार में ओखो ॻाल्हाए वियो आदा। सुभाणे ताईं जेकॾहिं सोट साजिद खे पैसा मोटाए ॾिना त मुंहिंजो नामूस, मुंहिंजी कमायल इज़त मिटी में मिली वेंदी। सालनि खां वठी जेको मूं कारपत जो महल अॾियो आहे उहो हिकु झटके में ड्रही पट पइजी वेंदो आहे। अकबर नामूस ऐं इज़त को मिटीअ जा रांदीका न आहिनि जो साजिद जहिड़ो हट वाणियो अचे खणी वञे। ॿियो अकबर इंसानु तॾहिं न आहे हाराईंदो जॾहिं हुनजो कीसो ख़ाली थी वञे। इंसानु त उन वक़्तु हाराईंदो आहे जॾहिं हू अकेलो थी वञे। ऐं तूं अकेलो न आहीं मुंहिंजा भाउ, हीउ तुंहिंजो वॾो भाउ हर वक़्तु तोसां गॾु आहे। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? कथा साईं, रब पाक तोखे वॾी हयाती ॾिनी। बाबा जे वञण खां पोइ तो ई असांखे संभालियो आहे, तो ई असांजे मथां शफ़क़त जो हथु रखियो आहे अदा। पर अदा हाणे रुगो असां ॿाहिरि बि त न आहियूं रहिया, असांजा ॿार हिक ॿिए जे घर में आहिनि। मुंहिंजी न्याणी तुंहिंजे घर जी इज़त आहे, तुंहिंजी न्याणी मुंहिंजे घर जी। अदा मां नथो चाहियां त मुंहिंजे हिन अणवणंदड़ हालतुनि जा पाछा असांजे ॿारनि जे मुस्तक़बिल ते पवनि। सुभाणे जेकॾहिं ॾुख सूर में हिक ॿिए खे को मेणो तानो ॾेई विझनि त पोइ अदा। अकबर ही तूं छा थो चवे? तूं रिश्तनि खे रदीअ जी अख़बार वांगुरु तोरे अॻु बि थो सोची? हा, असां ॿारनि जूं शादियूं हिक ॿिए सां इन करे कयूं त जीअं असांजो रतु हिक ॿिए में ईअं जज़ब थी वञे जो को धारियो हुन जे विच में विती न विझी सघे। अकबर तुंहिंजी न्याणी मुंहिंजे घर जी लॼ आहे ऐं मुंहिंजी न्याणी तुंहिंजे घर जी इज़त आहे। अॼु जेकॾहिं चंद रुपयनि जे करे तुंहिंजी पग खे को दाग लॻो त छा सुभाणे मुंहिंजी अछी ॾाढी सलामत रहंदी छा? हुन करे तूं घबराए न, मां वेठो आहियां न, तोखे अकेलो कोन छॾींदुसि। अचु तूं वेह, कुझु न कुझु करे था वठूं। अचु वेह वेह वेह, मां ॾिसां थो।
मथे कंध कर अॼु ॾिस ही वठ इहे अथई मुंहिंजे ज़मीन जा कागज़ वणई त वञी कंहिं वटि गिरवी रख वणई त खपाए पर सुभाणे ताईं साजिद खे पंहिंजा पैसा ॾे अचई वठ पर अदा ही त तुंहिंजे हिसे में हलू उहा ज़मीन आहे जंहिंखे तूं पंहिंजे अखियुनि जो नूर सम्झंदो आहीं त मां कीअं वठां था मूं वटि त मोटाए ॾियण लाइ बि कुझु कोन्हे कुझु बि मोटाए ॾियण जी ज़रूरत नाहे अकबर असां हथें ख़ाली आया आहियूं ऐं हिकिड़े ॾींहुं तव्हां हथें ख़ाली हलिया वेंदासीं मिटी मिटीअ में रहिजी वेंदी पर जेसीं ताईं असां ॿिन्ही भाउरनि जो हथु हिक ॿिए जे हथ में आहे न तेसीं ताईं असां अमीर आहियूं ऐं ॿियो त मां इहो थो चाहियां अकबर त जॾहिं असां हिन जहान मां हलिया वञूं हीअ दुनिया ज़ाहिरी दुनिया छॾे वञूं त असांजी औलाद असांजी मोहबत खे ईंदड़ नसुलनि ताईं पाण सां गॾु खणी हले हू हिक ॿिए सां ईअं मोहबत कनि जीअं तूं ऐं मां हा दा असांजो औलाद जेकॾहिं असांजी मोहबत जो हिकिड़ो सैकड़ो बि निभाए विया ॾींहुं क़यामत ताईं असांजो नामूस ज़िंदा रहंदो उहे निभाईंदा ज़रूरु निभाईंदा उहे असांजी औलाद आहिनि असांजी मोहबत खे शर्मसार न कंदा अदा चवंदा आहिनि त ॿाहिरि कोठुनि जा कुंगरा थींदा आहिनि अॼु ख़बर पई त वाकई ॿाहिरि रुआरी में छा मूंखे बि हा थोरी ॻाल्हि ते पोइ रोई थो पवे बादशाह माण्हू आहे सफ़ा ॿारनि जे हूंदे परेशान न आहे चरिया नूरी ओ थी नूरी आई चाचा ॾिस पुट केरु आयो आहे बाबा बाबा तव्हां कहिड़े वक़्तु आया आहियो पुट मां हाणे ई आयो आहियां अमां ख़ुशि आहे न तूं हा बाबा मां ख़ुशि आहियां तव्हां ठीकु आहियो बाबा हा बाबा मां बिल्कुलु ठीकु आहियां बाबा तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे अचां न पुट तुंहिंजे हथनि जी चांहि वरी ॿिए भेरे पीअंदुसि मूंखे ज़रूरी कम सां वञिणो आहे ठीकु आहे पुट तूं पंहिंजो ख़्यालु रखिजांइ अदा मूंखे इजाज़त न न मां बि तोसां रलियो थो हलां मूंखे चौक तां भाॼी वठणी आहे पुट मां अचां हा ठीकु आहे चाचा हल ॾे हाल अहवाल ॿियो अदा सोट साजिद जो ॾाढो ॾुख आहे यार हे का ॻाल्हि ई कोन्हे सलीम अॼु ॾाढी गर्मी आहे तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ शरबत ठाहे अचां नूरी जंहिंजो अंदरि ॾींहुं राति पियो सड़े न उनखे छा थधो शरबत सुकून ॾेई सघे थो तुंहिंजे हथनि जो शरबत मुंहिंजे लाइ ईअं आहे ॼणो ॿरंदड़ बाहि जो सेक आख़िर केसीं ताईं असीं पाण में ई विढ़ंदा रहंदासीं पंहिंजी शादी खे केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि पर तव्हांजो लेजो नाहे बदिलियो मां तुंहिंजी घरवारी आहियां का गुनाहगार न आहियां तुंहिंजो गुनाह आहे नूरी तुंहिंजो गुनाह आहे तुंहिंजो गुनाह इहो आहे त तूं मुंहिंजे पीउ जे भाउ अकबर जी धीउ आहीं जे मां तुंहिंजे चहिरे में ॾिसां थो न त मूंखे पंहिंजे ख़ाबनि जो थियल खून थो यादि अचे उहा तूं आहीं जंहिंजे करे मुंहिंजे पीउ मुंहिंजे ख़ाबनि खे पंहिंजे ज़िद जी सूली ते चाढ़ियो त पोइ मूंखे मारे चोन थो छॾी रोज़ तुंहिंजे लफ़्ज़नि जो ज़हर मुंहिंजे रूह खे वढे रहियो आहे मां तोखे बेइंतहा चाहियां थी छा मुंहिंजी हेॾी वॾी चाहत जी तो वटि का बि क़ीमत कोन्हे का चाहत पंहिंजी चाहत पाण रख नूरी मोहबत का ख़ैरात में कोन मिलंदी आहे मां तुंहिंजो वधीक चहिरो ॾिसंदो आहियां न त मूंखे ॾाढी चिड़ ईंदी आहे जीअं मोहबत सां मूंसां ॻाल्हाईंदी आहे न त मूंखे पंहिंजी उन बेवसी ते एॾी कावड़ ईंदी आहे जे तुंहिंजे करे मूंखे हिन घर जो कैदी बणाए छॾियो हू असांजा वॾा आहिनि उन्हनि असांजे भले लाइ इएं कयो हूंदो को बि पीउ पंहिंजी औलाद लाइ बुरो नाहे सोचींदो वॾा इहे जेके असांजा पोड़ा अथई न पंहिंजे अना जा कैदी अथई हू सम्झंदा त असांखे उन्हनि ॻंढे छॾियो आहे पर यादि रख नूरी जेका हिननि ज़ोर जी ॻंढ ॿधी आहे न इहा हिकु ॾींहुं एतिरो त मज़बूत थी वेंदी जो असांजो साह घुटिजी ईंदो ऐं मुंहिंजी नफ़रत तुंहिंजी मोहबत खे खाई छॾींदी ऐं हिन पोड़नि जे गुरूर खे बि
जेते अॼु हू ना सकन। सलीम सलीम मुझे गाल त ॿुध, मुझे गाल त ॿुध सलीम। जुदाई करन तोखे सवाल हीणो थींदो मुंहिंजो हाल केर भरींदो तुंहिंजो हाल साजन सियाणो थी ओ जानी सियाणो थी। जुदाई करन तोखे सवाल हीणो थींदो मुंहिंजो हाल केर भरींदो तुंहिंजो हाल साजन सियाणो थी ओ सुहिणा सियाणो थी ओ साईं सियाणो थी। मूंखे तुझी आहे ज़रूरत जीअण लाइ ओ जानी। मूंखे तुझी आहे ज़रूरत जीअण लाइ ओ जानी। वेठी ॾिसां बसि तुंहिंजी सूरत ख़ुशि थियण लाइ जानी। ओ बणिज ॾुखनि खां मुंहिंजी ढाल हीणो थींदो मुंहिंजो हाल केर भरींदो तुंहिंजो हाल साजन सियाणो थी ओ सुहिणा सियाणो थी ओ साईं सियाणो थी। दर्द त मुंहिंजी दिल में दिलबर देरो जमाए वेहंदो। ओ दर्द त मुंहिंजी दिल में दिलबर देरो जमाए वेहंदो। केर उथारींदो पोइ उनखे लॾो जो नाहे वेहंदो। ओ केर ॾुखनि जी हणंदो धमाल हीणो थींदो मुंहिंजो हाल केर भरींदो तुंहिंजो हाल साजन सियाणो थी ओ सुहिणा सियाणो थी ओ साईं सियाणो थी। सलीम मुझे गाल ॿुध आखिर मुड़े कोन थी। सलीम ही सब कुछ आहे नूरी। सलीम जो रवैयो अॼु तोसां अहिड़ो थियो आहे या इहो रोज़ जो मामूल आहे? न अदा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। असल में बाज़ार जे नुक़सान जे करे हू परेशान हुयो। ॿियो त ॾिस गर्मी केतिरी आहे तॾहिं हू कावड़ में हुयो, न त सलीम अहिड़ो कोन्हे को। मां सभु कुझु सम्झां थो नूरी, ये तूं सलीम ते कख न रख। बाज़ार जो नुक़सान नूरी, इहो बाज़ार जो नुक़सान नाहे, इहो नुक़सान आहे असांजे उन्हनि ॿिन्ही पोड़नि पीरनि जी मत जो। सलीम तोसां हिते नथो ठहे ऐं हुते सलीम जी भेण ज़ीनत मुंहिंजी त ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे। अदा थोरो सब्र कर भाउ, तव्हांजी शादी खे ॾींहं घणा थिया आहिनि, ॿियो त रिश्तनि ॻंढण में वक़्तु लॻंदो आहे। थोरो सब्र कर, ज़ीनत बि सम्झी वेंदी। तूं अञा मासूम आहीं नूरी, तोखे का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मां तोखे इहो ॿुधाए थो छॾियां त ज़हर जो इलाज ज़हर सां थींदो आहे, अमृत सां नाहे थींदो। न अदा ईअं न कजांइ भाउ। जेकॾहिं हिन घर में मुंहिंजी भेण खे मुड़ुस जो सुख नसीब कोन्हे न, त पोइ सलीम जी भेण बि मुंहिंजे घर में सुखी कोन रहंदी।
घणो लिहाज़ कयो मूं रिश्तनि जो, हाणे पत्थर जो जवाब पत्थर सां ई ॾिबो। ईअं न कजांइ भाउ, बाबा वारनि त असांजे लाइ अलाए कहिड़ा ख्वाब ॾिठा आहिनि। हू असांजे रिश्तनि मां अलाए कहिड़ियूं उमेदूं रखी वेठा आहिनि। जेकॾहिं असीं ईअं पाण में विढ़ंदासीं त हुननि जो मान त मिटी में मिली वेंदो। रही ॻाल्हि सलीम जी, त तूं हुनजी परवाह न कर भाउ, हू पाणे सही थी वेंदो। रुगो इहे बसि 2-3 ॾींहं थोरो सब्र करे। ठीकु आहे, मां ॾिसां थो जेको आहे। अदा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधेसान। मालिक साईं, तोखे भारत आहे, वॾड़नि पारां जोड़ियल रिश्तनि जो तूं मान रखिजांइ मुंहिंजा मौला, तोखे ई भारत आहे। बाबा बाबा वरी छा थियो? बाबा बाबा ही ॾिसो पंहिंजे कयल फ़ैसिले जो नतीजो। जंहिं घर खे तव्हांजे गुरूर मुंहिंजे लाइ जन्नत सम्झो हुयो न, अॼु उन घर जे हिकु बुखे ऐं चाहियल इंसान तव्हांजी धीअ ते हथु खयो आहे। बाबा बाबा एहसान मूंखे चमाट आई आहे। चमाट? मां एहसान खे नंढे लाइ खां वठी सुञाणा, बग़ैर कंहिं सबब जे हू ईअं नथो करे सघे। ज़रूर का ॻाल्हि थी हूंदी, ज़रूर तो बि को ज़हर हारियो हूंदो पुट, तॾहिं एहसान ईअं करण ते मजबूर थियो आहे। बाबा तव्हां मुंहिंजी तकलीफ़ ॾिसण बजाए हुन जो पासो था खणो। मुंहिंजो ॾोह सिर्फ़ु एतिरो आहे त मां हुन बेकार बदबूदार ऐं ग़रीब घर में साह नथी खणी सघां। बाबा तव्हांजी न ज़िद मूंखे दोज़ख में उछलाए छॾियो आहे। बाबा तव्हां ॾोही आहियो बाबा। तव्हां पंहिंजे भाउ जी अंधी मोहबत में असांजी ज़िंदगी तबाह करे छॾी आहे। जीनत, पंहिंजी ज़ुबान खे लगाम ॾे। जंहिं घर खे तूं बदबूदार ऐं बेकार थी चवीं न, उहो मुंहिंजे रत जो घर आहे। अकबर मुंहिंजो भाउ आहे, को धारियो कोन्हे। ऐं ॿियो गुरबत गुनाह नाहे हूंदी, बदज़ुबानी गुनाह हूंदी आहे। बाबा हुन मूंखे चमाट आई आहे। तव्हांखे ख़बर आहे, हुन असलम ख़ान जी धीअ खे चमाट आई आहे। हाणे मां हुन घर में कॾहिं बि न वेंदसि। मां हिते ई रहंदसि पंहिंजे घर में। न, तुंहिंजो घर उहो ई आहे जितां तूं रोईंदी हिते पहुती आहीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ ज़ीनत, जॾहिं धीउ जी ॼञ पीउ जे घर मां निकिरंदी आहे न, त पीउ पंहिंजो रूह बि हुन सां गॾु मोकिले छॾींदो आहे। असां वॾड़नि तव्हां जूं शादियूं ईअं ई न आहिनि करायूं। असां अॻु पुठि सोचे तोरे तके पंहिंजे नसुलनि खे इन लाइ हिक ॿिए सां ॻंढियो आहे त जीअं जॾहिं असां मिटीअ जो ढेर थी वञूं त असांजो नामूस सलामत रहे। नामूस जे नाले ते तव्हां असांजी ज़िंदगी तबाह करे छॾी। ऐं हू सलीम तव्हांजो पुटु के ॿिए छोकिरीअ जी तात जे करे नूरा जी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी आहे। ऐं मां मुंहिंजी हैसियत हुन घर में हिकु नौकरियाणी थी आहे। बाबा इहो कहिड़ो नामूस आहे? इहो उहो नामूस आहे जंहिं लाइ 60 साल मूं पंहिंजी रत सुकाई आहे। ज़ीनत, जेकॾहिं सलीम नूरे सां सही नथो हले त मुंहिंजी नज़र में उहो बि ॾोही आहे। पर हुनजो मतिलबु इहो हरगिज़ न आहे त तूं वॾनि जी इज़त न करी, पंहिंजी ससु खे घटि वधि ॻाल्हाई, उन ज़ईफ़ औरत खे तकलीफ़ ॾी जेका मुंहिंजे भाउ जी लॼ आहे। जेका औरत वॾनि जो लिहाज़ नाहे कंदी न, उहा तो जीअं चमाट जी हक़दार थींदी आहे। ज़ीनत, हाणे पंहिंजो चेहरो साफ़ कर, वार सवार, मथे ते चादर ढक ऐं मुड़ुस जे घर वापसि वञ। तुंहिंजे पीउ जी पग अञा एतिरी हल्की न आहे थी जो तूं मामूली चमाट जे करे रिश्तनि जो भरम टोड़े अची हिते पहुती आहे। मां हाणे होॾे कॾहिं बि न वेंदसि। बाबा ज़ीनत, बाबा पंहिंजे असूलनि जी दीवारनि खे एतिरो ऊचो न बणायो जो मूंखे
मूंखे अवां में पंहिंजे पीउ बजाए हिकु जलाद नज़र अचे। ज़ीनत 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 मालिक साईं, मुंहिंजी नियत में त का खोट कोन आई। मूं त रिश्तनि जो भरम रखण लाइ पंहिंजे भाउ सां वफ़ादारी निभाई। पोइ छा जो इम्तिहान आहे रब साईं? कहिड़ो इम्तिहान आई? इम्तिहान तुंहिंजो न आहे, इम्तिहान त असांजो जंहिंजो पुटु पूरे पाड़े में तमाशो बणिजी वियो। अता ज़ीनत रुगो मुंहिंजे घर में न आहे निकिती, पर सॼे पाड़े में मुंहिंजे पुट खे चाहिल ऐं बुखियो चई असांजे नामूस खे मिट्टी में मिलाए सॼो पाड़ो खिलाए ते पहुती आहे। होश कर थधो थी, ॿार पाण में विढ़िया न, असां वॾा आहियूं, वे त मामले खे हल था कयूं। ज़ीनत हिते ई आहे, मूंखे जेको चवणो हो मूं हुनखे चयो आहे। तूं अच, वे थधो थी अच। अञा मां थधो थियां? अञा मूंखे तो चवई त मां थधो थियां? सॼे पाड़े में तमाशो थियण खां पोइ बि मां थधो थियां? तुंहिंजी धीउ मुंहिंजी बीमार ज़ाल खे घटि वधि ॻाल्हाए, तंहिंजे जेकॾहिं मुंहिंजे पुट उनखे हिकिड़ी चमाट आई, उन ते असांजी इज़त खे चौवाट ते नीलाम करे सॼो पाड़ो खिलाए ते निकी आहे, ऐं तूं त चवई त अञा मां थधो थियां? वाह दावा तुंहिंजो असूल। ठीकु आहे, पोइ अंदरि वेठी अथई, वञी ॾेसि घुटो, मां तुंहिंजो हथु कोन वठंदुसि। अकबर असां पाण में ॿाहिरि आहियूं, ऐं ॿार इन उमिरि में ग़लतियूं कंदा रहंदा आहिनि। असां वॾनि जो कमु आहे उन्हनि जे ग़लतियुनि खे सुधारे उन्हनि खे सही राह ते आणियूं, न की अञा उन्हनि खे आड़ा में उछलायूं। मां ज़ीनत खे सम्झाईंदुसि, ऐं मूंखे पक आहे त उहा भाॼई खां हली माफ़ी वठंदी, उहा साजिद खां माफ़ी वठे पोइ त बसि न। असांजा रिश्ता को मिटीअ जा कच्चा रांदी कान आहिनि जंहिंजे पल में टुटी पवे। अदा उहे रिश्ता हाणे टुटी चुका आहिनि। सलीम रोज़ मुंहिंजी न्याणी जे रूह खे रांडू ॾेई पंहिंजे पेरनि हेठां थो लताड़े, चो तुंहिंजी मोहबत मुंहिंजी धीउ सां न पर के ॿी छोकिरी सां आहे। ऐं तोखे सभु कुझु ख़बर हुयो, ख़बरवार हूंदे बि तूं मुंहिंजी न्याणी जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। अॼु ताईं इन करे बर्दाश्त कंदो रहियसि जो तूं मुंहिंजो वॾो भाउ आहीं, हर ॾुखी सुखी महिल में तूं मुंहिंजी माली मदद कई आहे। पर अदा मां एतिरो अंधो न आहियां जो चंद पैसनि एवज़ पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल जो सौदो कयां। अकबर, मूं अॼु ॾींहं ताईं जेको कुझु कयो आहे तुंहिंजे पंहिंजे भारीअ जे रिश्ते ऐं मुहबत ख़ातिर कयो आहे। असम साईं, तुंहिंजी मोहबत इहा हाणे मुंहिंजे लाइ ज़हर बणिजी वई आहे। मोहबत तंहिंजे करे मां अॼु पंहिंजी धीउ नूरी खे हमेशह लाइ हिन घर मां वठणु आयो आहे। तुंहिंजी धीउ नूरी ज़ीनत तोखे परती अदा। अकबर, नूरी हथ में रहो। बाबा जे ही जान छॾण खां पोइ मूं तोखे पाले ताते जवान कयो, तुंहिंजी शादी कराई, ऐं अॼु तूं मुंहिंजे साम्हूं पंहिंजो फ़ैसिलो त ॿुधाई। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ अकबर, जेकॾहिं अॼु तुंहिंजी धीउ नूरी तोसां गॾु वई ऐं मुंहिंजी धीउ ज़ीनत हिते ई रही, असां ॿिन्ही भाइरनि जे विच में अहिड़ी विथी पैदा थी वेंदी जेका कॾहिं बि भरिजी न सघंदी। जेकॾहिं विथी पवे थी न त भले पवे, मूंखे हुनजी का बि परवाह न आहे। तोखे तुंहिंजे वॾे हुजण जो भरम मुबारक हुजे। अॼु खां पोइ न मां तुंहिंजो भाउ ऐं न तूं मुंहिंजो बांह ॿेली। अॼु खां पोइ मां इन रिश्ते खे तुंहिंजे घर जे आगुर ते हमेशह लाइ ख़तमु कई थो वञा। अच नूरी। अकबर, अकबर, चाचा 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 अदा संभाल चाचा अदा मोहम्मद असलम खान हो मरियो था। अरे मोहम्मद असलम पुफड़ थोरो मस्ती ॻाल्हायो, मसा बाबा खे सुकून आयो आहे, अख लगी अथसि। हा माना बची वियो? हा पुफड़। अच्छा आयो यार,
ठीक है बाकी कम बचण वारो कोन कयो है अरे मां जलियो मां नथी है पुट के ते न अटकाए अरे माखे छॾे त मां तुझे सोने पुट ऐं सता पीधीअ जो रिश्तो कराया अरे मुंहिंजो इहो धंधो आहे बाक़ी हेल्प में छा जेका कया मां ठीकु आहे पर न सही ॿुधई कोन हिन कन मां ॿुधी हुन मां कढी छॾियईं सफ़ा सुरी हा ॾिठई न हाणे मोह मोह बचवा अञा कयो पंहिंजनि में रिश्ता फुफड़ जेका थी सा गुज़री वई हाणे छा थो करे सघिजे ॾुधल खीर थड़नि में वापसि कोन पवंदो न हा चवे छा थोड़े ॾुधल खीर वापसि न पवंदो जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा न पुट त तूं बि सभु ॻाल्हियूं विसारे नूरी खे पंहिंजो करे ॾेखारे हा न पर तोखां त पंहिंजी पुराणी मोहबत पुट विसरी न आहे हा फुफड़ इहा हक़ीक़त आहे मोहबत विसारण लाइ थोरी कबी आहे अरे त पोइ ॿ दिलि न था त वठाई टाटाई छा मतिलब फुफड़ सिधी ॻाल्हि कयो सिधी ॻाल्हि कंदो अथई डॉक्टर सरताज जज कंबर वारो ओए वेठो मां पुट जेका ॻाल्हि कंदो आहियां न जिलेबी वांगुरु 7 वकड़ ॾेई न कया न मज़ो ई न आहे हाणे जेकॾहिं तूं चवे अरे त तूं वारी महबूबा जे मालिकनि सां ॻाल्हायां तुंहिंजी शादी जे रिश्ते जे लाइ पर फुफड़ अरे पर खे दे ठर निभागा जाते दिल लॻल थई न उते शादी करे आंड्रे के ठारे केतिरे ताईं हाणे हिन नूरी जो नज़ारो कंदो सोखतुनि में सड़ंदो वतने फुफड़ हाणे त इहा ख़बर बि न आहे त वेठी आल शादी करे वई हेॾे सफ़ा को घासलेटी आशिको हाल अरे पंहिंजे महबूबा जे हाल जी ख़बर बि न कई न फुफड़ पंहिंजे हाल जी ख़बर कान्हे त महबूबा जे हाल जी कहिड़ी ख़बर रखूं तॾहिं न चवाए थो सिधी ॻाल्हि डॉक्टर सरताज जज कंदो आहे पुट मां ॻाल्हि खे 7 वकड़ ॾेई कंदो आहियां मां सॼो हाल अहवाल वठी आयो आहियां तूं वारी महबूबा पुट अञा ताईं आज़ाद वेठी सची थो चए फुफड़ ऐं न त अरे पुनहल जा कम इहे सम्झ एल्फी अथई पुट मां जेके पेच अड़ाईंदो आहियां न उहे काटा ई न आहिनि बाबे जी तबियत जी ख़बर थी त ख़राब आहे उहो कॾहिं बि इजाज़त कोन ॾींदो ऐं नूरी ही सॼो घर मथे ते खणंदी अरे ज़ाल जो ॿियो नालो ई टिमजण अथई पुट हा तूं शादी करे या न करे पर इहो टिमजण सॼी उमिरि पियो हलंदो ई बचा तंहिंजे करे ॾे लेबत त शादी करे फुफड़ मूमल जा माइट मञी वेंदा मालिक अरे इहो त मुंहिंजो कमु आहे पुट न मूंखे पूरी पूरी पक त मुंहिंजी उछाल यार में अहिड़ो त फासदा जो फत कड़ी न ॾींदो मां नसुली सफ़ा हा कीअं फुफड़ इहो ईअं बचा इहो ईअं त मां तोखे फूस मां फतह ख़ान करे पेश कंदुसि तीलीअ मां थंभ ऐं हिन फूसड़ीअ मां बाज़ करे पेश कंदुमि बचा चवंदा ई ईअं त हाणे जो हाणे तारीख़ ॿध ॿियो ॾींहुं पोइ थिए बाक़ी हेल बाबा आंखे खां क्या सम्झा फुफड़ वॾो ख़तरनाक आई अरे ख़तरनाक न चओ ॿधराईंदे छा हा तजुर्बेकार दलाल जो तजुर्बेकार दलाल पुट हा कमु थोरो ॾुखियो आहे माल थोरो वधीक लॻंदी आहे आए न हुन पेर ते फुफड़ घणा पैसा अड़ंदे हा ॿियो को हुजे हा बदर ख़ान पारो न्याज़ शेख पारो त उक्ती खल लाया न पर हाणे तूं पंहिंजो बचो आहे छा थो चई फुफड़ 125 मोटरसाइकिल वठी ॾिजांइ 125 मोटरसाइकिल 125 मोटरसाइकिल अरे रण त एॾी कई थी ॼण हेलीकॉप्टर घुरियो अथमि तोखां अरे अंधा महबूबा थो मिलाया महबूबा अरे कुछ जी पाओ सफ़ा थोड़ी फटकी पाओ फटकी ये सॼो घर मुझे नाले कराए अल्लाह जो कसम फुफड़ तू मूमल जे माइटनि मालिकनि सां ॻाल्हाए तू जीअं चवंदे न असुल ईअं कंदुसि पक्का पक्का चङो त पोइ 2000 रुपया त तेल पाणी करे वञा भला 2000 थोरा आहिनि छा 4000 करे ॾे न काफ़ी अथई सफ़ा घणी खणी आयो छा कमु पको सम्झ पुट अल्लाह